सिखो सिखायो में अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों, अज असां 8 दर्जे जी रियाज़ी जो टियों बाब जेको है अददी सिलसिलो उन जी 3 ॾहाई 2 मश्क तव्हांखे सेखारींदासीं। असांखे उम्मीद आहे त तव्हां आसानी सां सिखी वठंदा। उन में 3 सवाल आहिनि मश्क में। पहिरें में 10 बुनियाद वारो जेको अदद आहे उनखे 2 बुनियाद में मटाइण जे लाइ चयल आहे। ॿिए सवाल जेको बी आहे उन में 5 बुनियाद में मटायो ऐं टियों जेको सी आहे उन में 8 बुनियाद में मटायो जो चयल आहे। तो दोस्तों असां हिक ही 10 बुनियाद वारो अदद पहिरीं 2 बुनियाद में, पोइ 5 बुनियाद में, पोइ 8 बुनियाद में मटाइण तव्हांखे सेखारींदासीं। अहिड़े नमूने सां बाक़ी जेके हिसाब आहिनि तव्हां करे सघंदा आहियो। सभ खां पहिरीं इहो ज़हन में रखंदव त 10 बुनियाद जेको अदद हूंदो आहे उन जे हेठियां उन जो बुनियाद जो निशान न लिखबो आहे। उन जो सबब इहो आहे त इहो हींअर पूरी दुनिया में 10 बुनियाद वारो अदद इहो राइज आहे, त उन जे करे न लिखबो आहे। बाक़ी इनखे कंहिं बि ॿिए में बदिलाइबो आहे बुनियाद में, त उनखे मेंशन कबो आहे जी हिते 8 बुनियाद, ही 5 बुनियाद ऐं ही 2 बुनियाद तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो। त दोस्तों सभ खां पहिरीं ही 9876 खे असां 2 बुनियाद में मटाईंदासीं। त इन जे लाइ तव्हां 2 सां वंड कंदव। 5 में मटाइण जे लाइ 5 सां वंड कंदव, 8 में मटाइण जे लाइ 8 सां वंड कंदव। ऐं ॿी ॻाल्हि जेके पाछियूं बचंदियूं ईंदियूं उहे तव्हां हिन जे अॻियां लिखंदा वेंदव। त ही जी हाणे 9876 खे 2 सां वंड करण सां ही जा बचे थो, ही पाछी 0 बचे थी, त अॻियां 0 लिखियोसीं। 2 सां वरी वंड कंदासीं, वरी 0 बचो, हिन खे वंड कयोसीं, 1 बचो, हिन खे वंड कयोसीं, 0। अहिड़े नमूने सां इहे जेके सभु पाछियूं जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे तव्हांखे नज़र अची रहियूं। हाणे हितां खां तरतीब सां इहे जेके बि अदद आहिनि इन्हनि खे लिखंदासीं पाछी वारा अदद। त 1 0 0 1 1 0 1 0 0 1 0 1 0 0 इहो 2 बुनियाद में अचे थो। यानी जेको 9876 आहे इहो 2 बुनियाद में हिन जे बराबर थींदो। अहिड़े नमूने सां जॾहिं हिनखे 5 बुनियाद में को बि अदद मटाईंदासीं त उनखे वरी 5 सां डिवाइड करणो पवंदो। ऐं जेके पाछियूं बचंदियूं हूंदियूं उहे तरतीबात लिखंदा वेंदासीं। जी 5 बुनियाद में साॻी अदद खे असां मटायो आहे, त हिनखे हिन सां वंड करण सां हिकिड़ी पाछी बचे थी, त उहो लिखियोसीं। हिनखे 5 सां वंड करण सां 0 बचे थो, 0 लिखियोसीं। हिनखे 5 सां वंड करण सां 0 बचे थो, 0। हिनखे 5 सां वंड करण सां 4 था बचनि, हिनखे 5 सां वंड करण सां 2 बचनि, त 0 बचे थो। त अहिड़े नमूने सां हाणे ही जेके अदद आहिनि इन्हनि खे तरतीब सां लिखियो आहे 304001। त यानी 9876 जेको 10 बुनियाद वारो उनखे 5 बुनियाद में जॾहिं मटाईंदासीं त उहो थींदो 304001। अहिड़े नमूने सां 8 बुनियाद में साॻी अदद खे मटायोसीं, त हिनखे 8 सां वंड कयोसीं त पाछी 4 बचंदी, हिनखे कंदासीं त 2 बचंदी, हिनखे वंड करण सां 6 बचंदी, हिनखे वंड करण सां 2 ऐं हिनखे वंड करण सां 5 बचंदी। ऐं अहिड़े नमूने सां ही तरतीब वारा जेके अदद असां लिखिया आहिनि इहे ई दर हक़ीक़त हिन जे 8 बुनियाद में बराबर थींदा आहिनि। त यानी साबित थो थिए त 9876 10 बुनियाद वारे खे जॾहिं 8 बुनियाद में मटाईंदासीं त उहो थींदो 152624 जे बराबर। त ही हिन जो हिकु आसान तरीक़ो आहे। जेके घर में थोरो घणो को पढ़ियल लिखियल आहे त उहो पंहिंजे ॿार खे आसानी सां सेखारे सघे थो। ऐं शागिर्द ख़ुदि बि जेकॾहिं ध्यान सां वीडियो ॾिसे त उहो बि सिखी सघे थो। ऐं असांखे उमेद आहे त तव्हां हिन वीडियो मां इहा मश्क करण जे अहल थी विया हूंदा। वधीक पंहिंजा कमेंट्स जे वसीले असांखे आगाह कंदा रहंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।